सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जे बॉयज़ हॉस्टल शागिर्दनि पारां 15 कलाकनि खां धरणो जारी आहे। इंतज़ामिया पारां इम्तिहानी पर्चा मुलतवी कया विया आहिनि। शागिर्दनि सॼी राति हैदराबाद मीरपुर ख़ास रोड ते गुज़ारण बाद कैंप क़ाइमु करे वरिती। शागिर्दनि सां ॻाल्हियुनि लाइ यूनिवर्सिटी इंतज़ामिया ऐं ज़िले इंतज़ामिया पारां को बि राब्तो नाहे कयो वियो। मुसलसल धरणे सबबि ट्रैफ़िक मुकमल मुअतल थी वई आहे। शागिर्दनि जो चवणु आहे त प्रोवोस्ट हटाइण ताईं एहतजाजी सिलसिलो जारी रहंदो। गंबट में सिंधियुनि नेशनल कांग्रेस तरफ़ां अदीब ताज जोयो जे घर ते चढ़ाई करे रूपलो ऐं होशू समेत ॿियनि क़ौमी कारकुननि ते केस दाख़िल करण ख़िलाफ़ गंबट प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे रियासती जबर ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते सिंधियुनि नेशनल कांग्रेस सखर डिवीज़न जे सदर मोहसिन सोलंकी, शाहिद अयूब कंदर ऐं ॿियनि चयो त सिंधियुनि नेशनल कांग्रेस पारां 18 मई ते कामयाब सिंध मार्च थियण बाद रियासत वाइड़प शिकार थी वई आहे। नेशनल सिंधियुनि कांग्रेस क़यादत मुहिब आज़ाद जोयो, गनी अमान समेत 250 क़ौमी कारकुननि ऐं 40 खां वधीक औरत कारकुननि मथां दहशतगर्दी जा कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त कारकुननि ख़िलाफ़ कूड़नि केसनि खे ख़तमु कयो वञे, ॿी सूरत एहतजाजी दाइरो वधायो वेंदो। टंडोजाम जे वर्कशॉप स्टाफ तां नामालूम चोर मोबाइल जी दुकान तां 7 लख रुपयनि जो सामान चोरी करे फरार थी विया। टंडोजाम थाणे जी हद मां वर्कशॉप स्टाफ वटि नामालूम चोर रिज़वान मोबाइल कम्युनिकेशन दुकान मां 5 लख जा मोबाइल ऐं 2 लख रुपया रोक रक़म चोरी करे फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वई। गंबट में मासूम नींगर ज़ामिन जागीराणी जे खून सां इंसाफ़ लाइ वारिसनि सां गॾिजी सियासी समाजी ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि पारां बाईपास अफ़ज़ल चौक खां पैदल मार्च करे प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते सीनियर सहाफ़ी शौकत मुनारी समेत समाजी अॻुवाण सनम राजपर ऐं ॿियनि कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई। अॻुवाणनि जो चवणु हो त 5 ॾींहं अॻु 7 वरियनि जे नींगर ज़ामिन जो रोड़ी कैनाल वा तशदुद थियल लाश हथायो। वाक़िए जो केस संदसि वालिद जी फ़रियाद ते दाख़िल आहे, पर पुलिस केस में का बि अॻु भराई नाहे कई। पुलिस जांच अंदरि सुस्ती करे रही आहे। उन्हनि मुतालबो कयो त ज़ामिन जागीराणी जे केस में जी जांच सुठी साख रखंदड़ आफ़ीसर हवाले कई वञे। न्यू सईदाबाद शहर जे पुराणे नेशनल हाईवे ते वधंदड़ हद दख़लनि ख़िलाफ़ असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद शाहरुख मंगराड़ जी अॻुवाणी में मुख़्तियारकार न्यू सईदाबाद टाउन ऑफिसर ऐं ॿियनि इख़्तियारनि हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। कार्रवाई दौरान केतिरनि ई गाॾनि, होटलुनि जे आॾो पयल बेंचुनि ऐं केबिनुनि खे ज़ब्त करे टाउन ऑफिस जमा करायो वियो। तॾहिं त शहर जे हिकु पेट्रोल पंप ते घटि माप अंदरि पेट्रोल विकिरो करण ते कार्रवाई कई वई। समूरी कार्रवाई अंदरि 20,000 खां वधीक ॾंड वसूल कयो वियो। असिस्टेंट कमिश्नर हद दख़लनि ख़िलाफ़ शहरनि खे चिता ॾिनो त अगरि ॿीहर हद दख़लियूं कयूं वयूं त उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। ॿिए पासे न्यू सईदाबाद में व्याज जी ओगाड़ी कंदड़ पुलिस एहलकारनि पारां पेटे अलिफ न्यू सईदाबाद जे जनरल सेक्रेटरी मथां कातिलाणो हमिलो। ज़ख़्मी प्राइमरी उस्ताद फयाज़ क़ाइम ख़ानी इलाज लाइ लम्स अस्पताल मुंतक़िल। इन मौक़े ते संदसि वारसनि ॿुधायो त फयाज़ जी तबियत अॻु ख़राब हुई, घर खां दवा वठण लाइ अस्पताल वञी रहियो हो त संदसि मथां पुलिस एहलकार फजरदीन मलिक, बिलावल मलिक ऐं ॿियनि मथां कातिलाणो हमिलो कयो। वाक़िए जी रिपोर्ट न्यू सईदाबाद थाणे ते दाख़िल कई वई आहे।